नाज़रीन, आदिलपुर में मेहरान टीवी के सर ते सकाफती तकरीब मुनाक़ाद कई वई। उन हवाले से ॾिसो था अमजद कलवड़ जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी पारां 6 डिसंबर ते सकाफती ॾियारे मल्हाइण जो ऐलान कयो वियो हो। अॼु आदिलपुर में नौजवान संगत पारां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। अचो त हिते नौजवान संगत सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां सिंधी माण्हू जेका बि आहियूं, असांजे कल्चर सां प्राउड आहियूं। असांखे ख़ुशी थींदी आहे कि असांजा माण्हू एॾा कल्चरल आहिनि। इलाही ख़ुशी थी असांखे ॾिसण, असांजी जेकी यूथ आहे, नौजवान जेका आहिनि आदिलपुर जा, पंहिंजे कल्चर सां एॾो प्यार करदा आहिनि। इलाही मुबारकबाद पेश कयां तो मेहरान टीवी के। कराची जेकी आहे असांजी ईअं सम्झो मुंडी आहे। हे जेसि ताईं मुंडी इंसान जी वेंदी त हे जान जेकी आहे कंहिं कम जी न आहे। कराची असांजी आहे ऐं असांजी रांदी कराची सिंधियुनि जी आहे, सिंधियुनि जी रांदी। इहे पंहिंजा जेके ख़्वाब अथनि इहे छॾे ॾियनि। मेहरान टीवी जो शुक्रगुज़ार आहियूं। असीं शुक्रगुज़ार आहियूं। मेहरान टीवी जा नौजवान संगत सॼी शुक्रगुज़ार आहे। असीं 6 डिसंबर ते सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहींदा आहियूं त असीं क़दीम क़ौम आहियूं। असीं हिन धरती जा वारिस आहियूं जेका अमन मोहब्बत ऐं प्यार जो दर्स ॾिए थी। कराची सिंध आहे ऐं न कॾहिं जुदा थींदो आहे। सिंध जे बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर। कैमरामैन यासीन अबड़ सां गॾु अमजद कलवड़, मेहरान टीवी, आदिलपुर।